इंसान के सब खां पहिरियों त हिकु कमु करणु घुरिजे, आदि के इंसान जो न बणाइजे। जेको इंसान के इंसान जो आदि तो थी वञे न, त पोइ उन इंसान जी बेचैनी वधंदी वेंदी आहे, बेचैनी वधंदी वेंदी आहे। सभु कुझु उन इंसान खे सम्झंदो आहे हीअ आहे मुंहिंजे लाइ। ॾिसो न, जंहिंखे तव्हां सम्झंदा आहियो न त हीअ मुंहिंजे लाइ सभु कुझु आहे, उहो तव्हांखे हिकु टके जो सम्झी वेंदो आहे। छो? उनखे ख़बर आहे न तूं केॾो बि तोखे बेइज़्ज़तो ज़लील कंदोमांइ, आख़िर फिरी फिरी तूं मुॾे बि ईंदे। यादि रखो, जेके शिदत सां चाहींदा आहिनि न के इंसान खे, वरी उन खां डबल शिदत ते ख़ुदा जो कसम नफ़रत बि कंदा अथव। घणा मां अहिड़ा इंसान बि ॾिठा जेके बाक़ाइदे ख़ुदिकुशी जे मोड़ ते अची विया। हाणे तव्हां जंहिं इंसान जे लाइ ख़ुदिकुशी कयो था, उन्हनि खे त ज़रे जो फ़र्क़ु न पवंदो। उन्हनि खे ॾिसो न, तव्हां करे ॾेखारियो। छा करे ॾेखारींदो? जहिड़ो तूं मूंखे सम्झे पियो ओड़ो हुयुमि न, जहिड़ो आहियां मां तुंहिंजे आॾो आहियां। तव्हां उन्हनि खे करे ॾेखारियो। तव्हां करे नथा ॾेखारियो त पंहिंजे लाइ तव्हां जियो, पंहिंजे घर भातियुनि जे लाइ जियो। बाक़ी ख़ुदिकुशी जे मोड़ ते इहा हिमत हाराइणु, अॻिले खे करे ॾेखार, अॻिले खे मन अञा तूं हुनखे मथे थो करे त तूं मूंखां काफ़ी वधीक हुए, जंहिंजे करे तूं मूंसां नथो ॻाल्हाए, मां ख़ुदिकुशी थो कयां। इहा तव्हांजी जेका न बेग़रताप आहे, इन बेग़रताप खां पाण खे कढंदो न, त पोइ तव्हांखे कुझु ॻाल्हि सम्झ में ईंदी। इहा हिकिड़ी इंसान जी आदत थी वेंदी आहे। जेको इंसान घणो कंहिंसां मिलंदो आहे न, त पोइ घणो कुझु उते पंहिंजो विञाए छॾींदो आहे। छा विञाईंदो आहे? पंहिंजा उहे राज़ बि उते ॾींदो आहे जेके राज़ ॾियणु घुरिजनि। घर जा हाल अहवाल बि उन्हनि खे ॾींदा, घर जी हलचल बि उन्हनि खे ॿुधाईंदा। पोइ अॻिला इंसान नाजाइज़ फ़ाइदो वठी वेंदा। तव्हां जिन खे चवंदा आहियो न त माना हीअ मुंहिंजे लाइ सभु कुझु आहे, उहो तव्हांखे ॿिनि टके जो, छा हिकु अधु टके जो बि तव्हांखे न सम्झंदो आहे। तव्हांखे इहा जेका न फ़ोन वारी हिकु यारी, इहा तव्हांखे ज़लील कराईंदी, पर हाली न, थोरो वक़्तु अॻिते हलो, वक़्तु अॻिते हलो। बाद में अलाह पाक ॾे रोई धोऊं घुरंदे, रोई धोऊं घुरंदे। ख़ुदा जो कसम इहो वक़्तु बि ईंदे तुंहिंजे मथां। इहे इंसान जी पंहिंजी ग़लतियूं। अलाह पाक उन इंसान खे रस्ता उहे न ॾींदो आहे, उहो शैतान इब्लीस जा रस्ता अख़्तियार कंदो आहे। शैतान इब्लीस जो छा ख़्यालु हूंदो आहे त मां अलाह जी ख़ल्क़ियल इंसान ज़ात खे वॾी तकलीफ़ ऐं अज़ियत में रखां। पोइ जेकॾहिं तव्हां इन हालातुनि में गुज़रो था त सम्झो इहो सभु कुझु तव्हांखे शैतान इब्लीस थो करे। तव्हां इन खे लत हणी अलाह जी दरबार में जेको रब खे चओ, या रब आलमीन सभु कुझु तूं ई आहे, तोखां सवाइ असांजो कोई बि न आहे। तव्हां इंसान में एतिरो शिरक करे वेंदा आहियो जो तव्हां अलाह खे बि विसारे छॾींदा आहियो। सभु कुझु इंसान ते बि कुफर जो ॻाल्हाईंदा आहियो। पोइ चवंदा आहियो असांजी मोहबत आहे। अड़े बाबा, मोहबत त फ़ोन ते ॻाल्हाइण वारी या आदत हूंदी आहे, मोहबत न बणायो इनखे। मोहबत जा बाक़ाइदे दिलि जा कनेक्शन सेंसर मिलंदा आहिनि, सेंसर। ख़ुदा जो कसम ईअं बाक़ाइदे तोखे बि तड़प पवंदी त उनखे बि तड़प पवंदी। बाक़ी इहे फ़ोन ते ॻाल्हाइण वारी अॻिलो तोखे माना अना ॾेखारे, वॾाई ॾेखारे, तकबर ॾेखारे, तूं उनजे लाइ तड़पे रोए, वरी उनखे अलाए केतिरो उनखे यादि करे, वरी मासूम चेहरा करे, पाण खे ग़रीब करे। इहो ॾिसो, पाण खे पाण त अज़ियत ॾियो। इन गंदे माशरे खां निकिरंदो, तव्हांखे रस्ता साफ़ थी मिलंदा। जेकॾहिं इन में ई रहंदो त पोइ तव्हांखे अज़ियत बि घणी मिलंदी। इहा शैतान इब्लीस जी पैरवी आहे। इनखे लत हणी करे अलाह जी दरबार में जेको अलाह खे चओ मुंहिंजो तूं ई आहे, सभु कुझु तूं आहे। मां इंसान खे पोइ घणो कुझु कयां, पर मुंहिंजो ख़ालिक़ अकबर तूं आहे, तूं ई बेपरवाह बादशाह, तोखां सवाइ ॿियो कोई बि न आहे। ॾिस त ख़ुदा जो कसम राहत ऐं सुकून कीअं थो मिले। छॾे ॾियो उन्हनि मंडनि इंसाननि खे जेके तव्हांखे अज़ियतियूं ऐं परेशानियूं था ॾियनि, छॾे ॾियो। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।